द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। मौसम त पिया बदिलजंदा रहनि था, मौसम त पिया बदिलजंदा रहनि था, सिंधियत पुॼारी बदिलाए रूप वठनि था। न आशा सिरजनि जा सिलसिला बंदि थियनि था। कंहिं समय सत्यल स्वामी शाह खे सिंधी साहित्य जी त्रिमूर्ति चयो वेंदो हो। हाणे गुनो समताड़ी, लाल पुष्प ऐं मोहन कल्पना खे इहो लक़ब हासिल आहे। न आशा सिरजन जा सिलसिला बंदि थियनि था, अखर वंजारनि जा चहिरा ज़रूरु बदिलजनि था। विषय चूंड जा उफ़क़ चाहे अलॻि अलॻि हुजनि, विषय चूंड जा उफ़क़ चाहे अलॻि अलॻि हुजनि, भारत जा सभु सिंधी देवनागरी में ई लिखनि था। किन खे मिले कामयाबी त के गुमनाम रहनि, हर दौर में के आज़ाद सचल बि मिलनि था। किन खे मिले कामयाबी त के गुमनाम रहनि, हर दौर में के आज़ाद सचल बि मिलनि था। मौसम त पिया बदिलजंदा रहनि था, सिंधियत पुॼारी बदिलाए रूप अचनि था, बदिलाए रूप अचनि था। मां SP सर, गांधी नगर, कोल्हापुर।